नाज़रीन, पंहिंजी मुनफरिद सूंह ऐं सुञाणप रखंदड़ झंडे जो हुनर क़दीम हुनर पिणु आहे ऐं ॿियनि सक़ाफ़ती हुनरनि जी पंहिंजी हिकु धार सुञाणप रखे थो। पर हुनरमंद इहो चई रहिया आहिनि त सरकार तरफ़ां ध्यानु न ॾियण सबबि ही हुनर बि आहिस्ते आहिस्ते ख़तम थी रहियो आहे। उन हवाले सां ॾिसूं था मुस्तक़ीम समूह जी रिपोर्ट। ईअं त सिंध हुनरनि सां मालामाल आहे। हुननि मां झंडी जो हुनर बि पंहिंजी सूंहं ऐं सुञाणप पाण रखे थो। झंडी जो हुनर क़दीम सिंध जो अज़ीम हुनर आहे। झंडी हिन वक़्तु पूरी दुनिया जे घरनि होताकनि ऑफिसनि ऐं तारीख़ी जान ते रखी हुननि जी सूंहं ऐं शान में इज़ाफ़ो करण लाइ मक़बूल आहे। झंडी जो मेन मरकज़ बुटशाह हुनरमंद कॉलोनी में क़ाइमु थियल आहे, जिते हुनरमंद पंहिंजी अबनि ॾाॾनि खां झंडी जे हिन हुनर सां वाबस्ता आहिनि। झंडी जिन मरहल मां गुज़री तयारु थिए थी। पाई ठाहे रहियो आहियां, कलरिंग जो कमु करे रहियो आहियां। हिन खां पोइ कलरिंग खां पोइ ॿियो स्टेप कमु थींदो, गुलकारी निकिरंदी। टे स्टेप में गुलकारी भरिजंदी। चौथे स्टेप में गुलकारी हिन मां मसालो लहंदो, गुलज़ाहिर थींदो। उन खां पोइ वरी चमक ईंदी। पंजे स्टेप में कलर असांजा ही मौजूदु पिया आहिनि। पहिरें स्टेप में ही कलर असीं हणंदा आहियूं, ॿिए स्टेप में ही कलर बि हणंदा आहियूं। वरी उन जे मथां ही लाख आहे, ही लाख दाणू आहे, इहो जेवर असीं हणंदा आहियूं। उन खां पोइ ही मुख़्तलिफ़ कलर आहिनि, जंहिंमें ही ब्लू कलर आहे, ॻाढ़ो कलर आहे, सफ़ेदो कलर आहे, कारो कलर आहे, इहे असीं हणंदा वेंदा आहियूं। जिते पूरी दुनिया तरक़ी ते गामज़न आहे, उते हिन जदीद दौर में झंडी जहिड़ो तारीख़ी हुनर ऐं उन जा कारीगर सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। ॿिया माण्हू सुधरी विया, असीं ग़रीब माण्हू अॼु ॾींहं ताईं पोइते आहियूं। को बि असांजे लाइ को बि वैल्यू कोन्हे को। हींअर बि हिन झंडीअ तां ॿिया माण्हू कमाइनि पिया, असांखे मज़दूरी बि पूरी कोन थी मिले, जंहिंमां ख़र्चो बि कोन थो थिए, गुज़र बि कोन थो थिए। आख़िर असीं छा करियूं, असीं मजबूर आहियूं। उन जे करे असांजे ते तावन कयो, असांजी मदद कयो। असीं ग़रीब आहियूं, उन जे लाइ असांजे हुनर खे वाधी ॾियो, असांजे हुनर खे ताक़त ॾियो। कमज़ोर हुनर थी वियो आहे, हुन में ख़र्चा वधी विया आहिनि, काठ रंग सभु महांगा थी विया आहिनि। तंहिंखां सवाइ पोइ सर्दी आहे, गर्मी आहे, ग़रीब माण्हू 5 रुपया बचाए कोन थो, अवेले सवेले कमु अचनि। असीं वापारनि वटि घिरी विया आहियूं, छाजे करे जे मजबूरीअ जे करे। झंडी जे कारीगर उस्ताद मोहम्मद हाशिम होसे आवा न्यूज़ सां ॻाल्हाईंदे उहो बि चयो त असां सिंध जे अहिड़े अज़ीम वरसे जे हुनर सां वाबस्ता आहियूं, जो अॻिते हली शायदि अहिड़ा कारीगर पैदा थी सघनि। झंडी जी तयारी ऐं हुननि मां कहिड़ियूं शयूं तयारु थियनि थियूं, हिन मौक़े ते हुन ॿुधाईंदे चयो, असांजी असुल जेका काठ या बैण हूंदो आहे, बैण हुन वठंदा आहियूं, पोइ उन खां पोइ वरी कटाईंदा आहियूं आरे मशीन ते कटाए पोइ वरी लेथ ते चाढ़ींदा आहियूं। उन झंडी कंदा आहियूं सफ़ाई करे। उन हीअ काठी हूंदी आहे असुल में कची, पोइ हिन मां तीरी मशीन ते चाढ़े पोइ वरी कंदा आहियूं लेथ, उन डिज़ाइन कढंदा आहियूं। पोइ हींदो बि ईंदो आहे, सोफ़ा सेट बि ईंदो आहे, डबल बेड बि ठाहींदा आहियूं, ऐं असांखे चवां ड्रेसिंग टेबल हर शइ ठाहींदा आहियूं। पोइ हींअर हिन वक़्तु जेको आहे सो काठ बि असांखे घटि थो मिले, ऐं लाख जेका असुल जेका ॿाहिरां जेका सिंधी आहे, उहा हींअर तक़रीबन आहे कान, किथे मिले कान थी। हींअर महांगाई आहे, इंडियन लाख अची रहियो आहे 6-7 हज़ार रुपया। उन जे दौरान जे हिसाब सां हीअ झंडी जेका असांजी जेका असुल जेका आहे, उन जी वैल्यू हींअर रही कान्हे। उन जे करे बेरोज़गारी थी विया आहियूं, महांगाई थी वई, वापारी या ॿिया सभु का चवंदा हिन शइ जी हींअर वैल्यू आहे ई कान महांगाई हिसाब सां। पोइ उन जॻह वरी हींअर कापी निकिती आहे, उहा कापी आहे, उहा हींअर मां हले पई। बाक़ी झंडी जेका असुल आहे उहा हींअर ठहे कान थी, घटि ग़रीब माण्हू पोइ उन हिसाब सां पंहिंजो टाइम पिया पास करियूं। बाक़ी उहो धंधो उहा झंडी असुल जेका आहे उहा कल्चर हींअर रही कान्हे। झंडी जे हिकु ॿिए कारीगर उस्ताद ज़ैतून विगामल चयो त झंडी खे पूरी दुनिया में मन्नता मिले थी। हिन चयो त हीउ हुनर सिंध मां आस्ता आस्ता मोकिलाए वञे पियो। सिंध में झंडीअ जी खट ऐं अजरक आहे, ऐं ॿियो हुनरमंद आहे टोपी। असांजे सिंध जे सकाबत माना सिंध जी माना गवर्नमेंट खे आहे त असांजी तवे ॾे, ऐं असांजो ॾुख जे वक़्त में हींअर असांजी लाख कोन थी मिले, रंग कोन था मिलनि, काठ था मिलनि। गवर्नमेंट माना इहो त तवजो कोन थी हिनखे हुनर खे, त असांजी सिंधी सकाबत जो हुनर पुरते पियो वञे। छो पियो वञे, तव्हांजो तवजो कोन्हे।
झंडी जे कारीगरनि मुफ़लसी वारी ज़िंदगी गुज़ारण खां पोइ हिन अज़ीम हुनर झंडी जे कम खे ख़ैराबाद चई हली विया आहिनि, पर हाणे बि हिन अज़ीम हुनर खे उजागर करण लाइ सिंध हुकूमत सक़ाफ़त खातो पंहिंजो किरदारु अदा करे, जीअं सिंध जी सुञाणप झंडी जो वजूद दुनिया जे ॻोल्हे ते क़ाइमु रही सघे। कैमरामैन इख़्तियार अली मीरजत सां गॾु मुस्तक़ीम समूह आवा न्यूज़, बडशाह।